सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजी करे असां सब जेके भी आहियूं सब खुश ऐं खुशहाल रहण बणजण ऐं ॾिसण चाहींदा आहियूं। ऐं खुश रहण जे लाइ असांखे कुझु करणो बि कोन्हे पवंदो, सिर्फ़ु थोरो ढंग अंदाज़ ऐं तरीक़ो सही करणो पवंदो, ॿियो कुझु बि कोन्हे। ऐं झगड़ो असांजे सुभाउ में मालिक ॾिनो बि कोन्हे, छाकाणि झगड़े जे लाइ तमामु घणो कुझु करणो पवंदो आहे। प्यार तमामु सवलो आहे। झगड़े जे लाइ अंदरि पंहिंजा ख़्याल पचायो, अंदरि में पच पच कयो, साड़ जलन हसद, ॿिनि खां बाद ग़लति ॻाल्हाइणु, पंहिंजो पाण खे साड़णु, वरी ॿिए सां पिटको, पोइ बि झगड़ो थिए अलाए न थिए, एॾो पंहिंजो पाण खे महिनत करणी पवंदी आहे झगड़े लाइ, जंहिंजो को अंदाज़ में कोन्हे। इन करे असां जेकॾहिं पंहिंजे घर खे स्वर्ग बणायूं उहो सवलो आहे, पर नर्क बणायूं ॾाढो ॾुखियो आहे। नर्क हक़ीक़त में माण्हू चवंदा आहिनि स्वर्ग ॾुखियो आहे, पर स्वर्ग त असांजे सुभाउ में आहे। नर्क वधि में वधि ॾुखी चीज़ अथव। नर्क वञणु एॾो ॾुखियो आहे। असां त स्वर्ग वञण जे लाइ छा आहे, कुझु नाम ध्यानु सिमरन कयूं, थोरो दान पुञ कयूं, पाण में प्यार मोहबत सां हलूं, कंहिंसां चङो हलूं, कोई चङो हले, पंहिंजो पाण स्वर्ग जा द्वार खुली वेंदा आहिनि। ॿियो कुझु करिणो थोरे पवंदो आहे। नर्क जे लाइ हे नफ़रत, अंदरि में साड़ जलन क्रोध, हिक हिक सां विढ़णु, पिटको करणु, हिक ॿिए सां झगड़ो करणु, मारणु, हिक ॿिए खे तंग करणु, केॾी घड़ी पाप विकार वासनाऊं अलाए छा छा करिणो पवंदो आहे। ऐं एतिरे करण खां पोइ बि सॼी ज़िंदगी माण्हू पंहिंजी हराम करे, पोइ बि नर्क मिले अलाए न मिले इहो बि पतो कोन्हे। असां ॾिसंदासीं वधि में वधि कोई ॾुखियो इंसानु चऊं त उहो रावण ऐं कंस असां ॻणींदा, पूतना ऐं शरोपण खां वधि में वधि ॻणींदा। हाणे केॾी वीचारनि महिनत कई, केॾो कुझु कयूं, केॾो पाप कयूं, हिक हिक सतायूं, पाण खे विञायूं, ॿियनि जी ज़िंदगी हराम कयूं, उन्हनि खे ई नर्क न मिलियो त असांखे छो मिलंदो। नर्क वञण जे लाइ वीचारनि केॾी महिनत कई, जॾहिं भॻवानु उन्हनि खे ई नर्क में न मोकिलियो त असांखे छो मोकिलंदो। जेका चीज़ मिले ई न, असां त पंहिंजी ज़िंदगी हराम छो कयूं। तंहिंजे करे नर्क, झगड़ो, नफ़रत, पिटको, इन ते हक़ीक़त में जॾहिं महिनत करणी पवंदी आहे एतिरो कुझु हथ न ईंदो आहे। पर प्यार मोहबत बहितरी चङाई इन करे कुदरत असांजे सुभाउ में ॾेई छॾियो आहे। असां प्यार ऐं मोहबत सां सॼी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, पर नफ़रत जलन टेंशन सां असां थोरा कलाक में न हली सघंदा आहियूं। ऐं जे ॿ चार ॾींहं पइजी वेंदा आहिनि त पंहिंजे पाण खे डॉक्टर जे हवाले करे छॾींदा आहियूं, छाकाणि त असांजे सुभाउ में कोन्हे। तंहिंजे करे जीअं असांजो सुभाउ, असांजी सोच, असांजी हालत, असांजो अंदाज़, असांजो तौर तरीक़ो उहो बहितर आहे। इन जे करे असां पंहिंजूं जेके रीतूं रस्मूं तौर तरीक़ा जेके बि बणाईंदा आहियूं उनजे पोइ त सिर्फ़ु प्यार मोहबत ऐं हिक ॿिए खे सम्झणु हूंदो आहे। जेकॾहिं असां मोहबत सां हलंदासीं त पूरो जीवन बहितर हलंदो।